चोला हिकिड़ो बीवाई सब सारे अवल अल्लाह वलीम आलाल मजोधणी अवल अल्लाह वलीम आलाल मजोधणी कादिर पंहिंजी कुदरत सीं काइम आहे कदीम वाली वाहिद वहदहू राज़िक़ रब रहीम सो सारा सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ूं जोड़ जहान जी जिनी डांद न बिज जिनी डांद न बिज तिनी पिण तुंहिंजो आसरो पोइ उभारी सिज अवल ॾे उन्हनि खे सदायती सबका बुख न बासे का सदायती सबका बुख न बासे का जेही तेही ज़ात जी जुंबस नाहे जाए मूसी हले सा जा जीव मिठो ई न करे सभिनी ॾिसंदड़नि खे प्रोग्राम रामू राधा में रामू जे तरफ़ां नमस्कार हुजे दुआ हुजे साल जित हुजो ख़ुशि हुजो सलामत हुजो भली करे आया हुजो जी करे आया हुजो आचर जो ॾींहुं हुजे मोकल जो ॾींहुं हुजे थधी मौसम हुजे अवां पाण बि थधा हुजो सऊर में अवां बुलंदीअ ते हुजो सऊर में अवां अॻु भरा हुजो वधंदा हुजो इल्म में वधंदा हुजो अकाबर बणजंदा हुजो पर उन कम में जेको ॾाहप वारो कमु हुजे हर माण्हू जे लाइ पंहिंजे लाइ अकाबर न बणिबो हुजे माण्हू वक़्त जो क़दुरु करे जिन वक़्त जो क़दुरु कयो उहे माण्हू अॻु भरा रहिया पूरी ज़िंदगी उहे पाण बि औलाद बि पोइ नसुल बि जिन हमेशह सुस्तीअ जो मुजाहिरो कयो हुजे पोइ उहे क़ौमूं बि सुस्त रहियूं हुजनि उहे पाण बि सुस्त रहिया हुजनि त ईंदड़ नसुल बि सुस्त रहियो हुजे सो पंहिंजे पाण सां जेको वाइदो हुजे वचन हुजे माण्हू टेम चवंदा हुजनि वक़्त विञाए जंहिं क़दुरु करो हुजे उन क़दुरु न करो हुजे वक़्त विञाए जंहिं क़दुरु कयो हुजे उनखे पंहिंजी मायूसी मारियो हुजे पर हा जंहिं तव्हांजो वक़्त में क़दुरु कयो हुजे उहे क़दुरदान चइबा हुजनि हा ऐं चवंदा हुजनि वक़्त विञाए जो इल्मु सिखियो हुजे पोइ इल्मु सिखियो न हुजे उनखे पंहिंजी ज़रूरत मुताबिक़ सिखणो पियो हुजे पर जेके वक़्त सां गॾु इल्मु ऐं हुनुर सिखी विया हुजनि उहे ॾाहा बणिजी वेंदा हुजनि उहे सऊर रखंदड़ बणिजी विया हुजनि उहे सैनसदान थी वेंदा हुजनि पोइ उहे ॾिसो त वॾा उस्ताद पोइ प्रोफेसर थी वेंदा हुजनि पोइ हर सोबे में हुननि जी वॾी महारत हुजे तोड़े जो हुनुर पोइ राग हुजे पोइ अदाकारी हुजे जेको बि हुनुर हुजे पोइ इहो कंप्यूटर जो हुजे पोइ कैमरामैन हुजे पोइ दूरबीनी वारा हुजनि जेके बि हुजनि पोइ इहो जेको फुड़ी फुड़ी चवंदा हुजनि तलाउ हुजे त हुनुर बि ईअं हुजे जरो 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 टाके माण्हू हुनुरमंद बणिबो हुजे कोई चवंदा हुजनि पंहिंजे अमड़ जे पेट खां सिखी कोन ईंदो हुजे न उहो सिखणो हुजे हुनुर सिखणो पवंदो हुजे अमड़ बि अव्हांखे पहिरियां पंहिंजी ॿोली सेखारींदी हुजे अव्हांखे हलणु सेखारींदी हुजे अव्हांखे उथणु विहणु सेखारींदी हुजे अव्हांखे कपिड़ो पाइणु सेखारींदी हुजे अव्हांखे वॾे जो तारीफ़ करणु सेखारींदी हुजे वालदेन अव्हांखे तारीफ़ कराईंदा दुनिया छा हुजे ॿाहिरि वञो कीअं हुजो घर में वेहो त कीअं हुजो पाड़े में रांदि खेॾणी हुजे कीअं खेॾणी हुजे कंहिंसां विढ़णो न हुजे ॿार तां बि ॾिसो कॾहिं कॾहिं माण्हू विढ़ी पवंदा हुजनि त वॾो जहिड़ो थी वेंदो हुजे पर ॿार त पाण में वरी बि गॾु हुजनि उन्हनि जो रोसामो हूंदो कुझु घड़ियुनि जो हुजे सो बालक जीअं ज़िंदगी गुज़ारींदा हुजो अना खे हमेशह रखे पंहिंजे मथे में पंहिंजे दिलि में ईअं न घुमंदा हुजो पोइ हुन मां साड़ हदस पोइ कीना पैदा थींदा हुजनि इन करे मोहबतुनि जे माॻ ते रहंदा हुजो मोहबतुनि सां रहंदा हुजो मोहबत सां हलंदा हुजो कुल्फत वारी ॿोली न ॿोलींदा हुजो हमेशह इहो हुजे त कम में हुनुर में अॻु भरा रहंदा हुजो तॾहिं अव्हांजी ज़िंदगी बहितर थींदी हुजे अव्हांजो ॻोठु बहितर थींदो हुजे अव्हांजो मुआसिरो अव्हांजो शहर पोइ इहे सभु पोइ पूरी दुनिया ते अव्हां सम्झो त ॻाल्हि बि करे सघंदा हुजो माण्हू खे को सुठो दग बि ॾेई सघंदा हुजो माण्हू जे लाइ सुठा दग पैदा बि करे सघंदा हुजो बाक़ी जो चवंदा हुजनि आणी नई चाढ़ी न ॾुथ ॾियारी सो जेके आणी नई चाढ़ींदा हुजनि पोइ उहे त रुॻो उन पेट गुजर में पूरा हुजनि पोइ उन्हनि खां त इल्मु बि विसरी वेंदो हुजे हुनुर बि विसरी वेंदो हुजे बसि इहो हुजे त बचा कीअं पालणा हुजनि ज़िंदगी कीअं गुज़ारणी हुजे ॾुखिया हुजूं हालतूं ॾुखियूं हुजनि इन जे लाइ सोच जी ज़रूरत हुजे त उन वक़्त में अव्हां न करे सघिया हुजो त औलाद खे सगारो बणाईंदा हुजो तालीम में हुनुर में
तरबियत में तरबियत वॾी ॻाल्हि हुजे, पोइ उस्ताद हुजे, शागिर्द हुजे, वालिद हुजे, वालिदा हुजे, अमड़ हुजे। अॼु जे दौर में जेतिरी क़ीमती तालीम हुजे ओतिरी तरबियत बि हुजे। तरबियत तालीम हुजे, तरबियत न हुजे, बालक पोइ कंहिं कम जो न रहंदो हुजे मुआसिरे जे लाइ। सो इन जे लाइ तरबियत बि ज़रूरी हुजे त इल्मु त ज़रूरी हुजे। जे इल्मु टीं अखि हुजे त तरबियत हुनजी चौथी अखि थी वेंदी हुजे। पोइ उहो पूरो जेको पूरो हुजे, चवंदा हुजूं अबा इहो राग में पूरो हुजे, सुर में, लय में पूरो हुजे, गुर में पूरो हुजे। सो पोइ इहो थींदो हुजे इल्म ऐं तरबियत बालकनि खे ॿई शयूं ॾींदा हुजो। सो बालक ॾाढा ख़ुशि हुजनि। अॼु आचर जो ॾींहुं हुजे, सभिनी खे सिक भरियो सलाम हुजे। बालक कीअं हुजो, ठीकु हुजो, चङा भला हुजो, वालदेन ठीकु हुजनि, वॾड़ा ठीकु हुजनि, ॾाॾा ॾाॾियूं, नानियूं नाना सभु ठीकु हुजनि। अवां पूरो हफ़्तो कीअं गुज़ारियो हुजे। हाणे तव्हां जूं मोकलूं बि थियण वारियूं हुजनि, स्कूल खां पोइ काॾे वेंदा हुजो, ॾाॾाणे नानाणे ॻोठ वेंदा हुजो, साग खाईंदा हुजो, घुमणु वेंदा हुजो, रांदियूं कंदा हुजो, या पंहिंजी तालीम खे जारी रखंदा हुजो, ट्यूशन पंहिंजीअ खे जारी रखंदा हुजो। पोइ इल्म में बि अॻु भरा हुजो, रांदियुनि में बि अॻु भरा हुजो, घर में जेको हुजे पंहिंजे वालदेन जो हथु वंडाइण में बि अॻु भरा हुजो, उन्हनि जो बि हथु वंडाईंदा हुजो, उन्हनि जा ॿांह ॿेली थींदा हुजो वालदेन जा, तॾहिं अव्हां बि सगारा थींदा हुजो, अव्हां जा वालदेन बि सगारा थी पवंदा हुजनि। सो इहा ॻाल्हि हिकिड़ी ॾाढी सुठी हुजे। सो अॼु वरी जेको ॾींहुं हुजे उहो आचर जो ॾींहुं हुजे। सो बालक बि इंतज़ार में वेठा हुजनि। अॼु बालकनि जे लाइ बि ज़रूरु को सुहिणा सुहिणा गीत ॾेखारींदा हुजूं, उन्हनि जी बि दिलि विंदराईंदा हुजूं। छो त हे जेको डिसंबर जो महीनो हुजे, स्कूल में सकाफ़ती ॾियार जे हवाले सां बालकनि वॾो पंहिंजो पाण मल्हायो हुजे, उस्ताद साहिबान बि पंहिंजो पाण मल्हायो हुजे, अहिड़ा ख़ूबसूरत टाइमला कया हुजनि, तक़रीरूं बालकनि कयूं हुजनि। सो उन्हनि बालकनि खे, उस्तादनि खे सलाम हुजे, जस हुजे मुंहिंजे तरफ़ां। बालकनि बि वॾियूं अदाकारियूं कयूं हुजनि। असुल मूंखे बि अहिड़ी का अदाकारी सेखारींदा हुजो त बालक मां बि अची कॾहिं तव्हां स्कूल में टेबलो कंदो हुजां, मूंखे बि पोइ चवंदा हुजो गॾिजी इहो टेबलो कयूं, वॾा अवां होशियारु हुजो। सो इन ते बि कचहरी ज़रूरु करूं। पर मेहरान टीवी इंटरटेनमेंट यूट्यूब ते चैनल हुजे, उनखे सब्सक्राइब कंदा हुजो, बेल आइकन वॼाईंदा हुजो, शेयर करे छॾींदा हुजो त जेके बि रंग हुजनि मेहरान टीवी जा, पोइ ड्रामा हुजनि, प्रोग्राम हुजनि, जेके बि राग रंग हुजनि, उहे सभु बि अव्हांजे नज़र हुजनि। सो उन ते बि रखंदा हुजो। फ़ोन जो नंबर बि हलंदो हुजे अव्हांजे टीवी स्क्रीन ते। सो इहो बि ॾिसंदा हुजो। पोइ इहो नंबर मिलाईंदो हुजो त कचहरी कंदा हुजूं, त पोइ हाल वाल बि ॾींदा हुजूं। अॼु वरी प्रोग्राम जे शुरूआत में हिकिड़ो रासूड़ा रक़स अव्हांखे ॾेखारींदा हुजूं। रासूड़ा रक़स। सो इहो ॾिसो त कीअं पोइ लोटियूं खणी आई रक़स थींदो हुजे, इहा कहिड़ी न सुहिणो ई अदा हुजे, केॾो सुहिणो अंदाज़ हुजे। सो इहो रासूड़ा रक़स ॾिसंदा हुजो। उनखां पोइ खोड़सारी कचहरी कंदा हुजूं अव्हां सां हिन प्रोग्राम रामो राधा में। अलख जे बेड़ो तार मुंहिंजो, ओ नाले धणीअ जे बेड़ो तार मुंहिंजो, आहियां निंदर निमाणी, आहियां निंदर निमाणी, मूंखे आधार तुंहिंजो नाले धणीअ जे बेड़ो तार मुंहिंजो, ओ नाले अलख जे बेड़ो तार मुंहिंजो। अवां सभिनी जा बेड़ा पार थींदा हुजनि, अवां सघारा हुजो। पर हाणे प्रोग्राम जे पहिरियों महिमान फोन कॉल ते केरु हुजे ॾिसंदा हुजूं। हलो हेलो अदा केरु कहिड़े शहर खां अदा? अस्सलाम वालेकुम राम भाई। वालेकुम सलाम हुजे। अदा केरु कहिड़े गुलाब बजूए जो दारा जिंदा करे अदा कहिड़े शहर खां अदा? हैदराबाद शहर नारा जेल। वाह वाह, हैदराबाद शहर वरी नारा जेल जे पासे में जा सफ़ादली भित भित में हुजई? पासे में या रेल जी पटरी का?
वही चंदो जिथे ये जोगी फकीर जिथे ये जोगी फकीर वेठा हुजन ॾाढी कोशिशि कई थी तव्हांजो नंबर ई नथो मिले ॻाल्हि ई नथी थिए अब हे बीठो जान साम्हूं तव्हांजी फोन कई अधी राता कहिड़ा हज़रत अब कल्ह की इहा ॻाल्हि ॿुधाईंदो अॼु सॼी इहा ॻाल्हि मूंखे ॿुधाइणी पवंदी कल्ह साग लाइ मोकिलियो जे मासी हुर ॾांहुं सो मायूं ॿई अबा हिक ॿिए सां अहिड़ो त अचे साग तां पोइ कयऊं पोइ माई हे मूं हुनखे चयो साग छॾ खणी पर हे तूं जो पाड़े में मासी हुर सां जहिड़ो करी हाणे इहो रुसी वई हुजे माइटनि में हाणे मां चयो अॼु तव्हां सां कचहरी करे हुनखे परचाए घर वठी ईंदो हुजां मां त इन में ई फस ॿियो ख़ैर लॻो पियो मां ठीकु हुजां आओ माई फौजिया सुमरे जो कलाम असांखे ॿुधायो हा हा ज़रूरु ज़रूरु माई फौजिया सुमरो जो ज़रूरु कलाम ॿुधाईंदा हुजूं वॾी महिरबानी हुजे लख थोरा हाय हाय इहे अवां मोहबत कंदड़ ॾिसो त घर जे भातीअ जी कीअं पुसा कंदा हुजनि त घर में अवां जेके भाती हुजो कहिड़े हाल में हुजो कीअं हुजो इहो ॾहनि माण्हुनि जो कमु हुजे त पुछंदा हुजनि त अॼु घर में असांजो वॾो कोन्हे घर जा बालक किथे हुजनि स्कूल विया हुजनि स्कूल न विया हुजनि छो अॼु घर वेही रहिया हुजनि कहिड़ी ॻाल्हि हुजे कॾहिं वञी स्कूल मां पुछंदा हुजो त असांजा बालक स्कूल ईंदा हुजनि सही पढ़ंदा हुजनि न पढ़ंदा हुजनि तरबियत में कीअं हुजनि पढ़ाई में कीअं हुजनि इहा ॻाल्हि बि ज़रूरु रखंदा हुजो उते वञी मिलंदा हुजो त उस्ताद साहिबान खे ख़बर पवंदी हुजे त हिन जा वालदेन ॾाढा सऊर रखंदड़ हुजनि त पंहिंजे बचनि जे तालीम लाइ ईंदा बि हुजनि पुसा बि कंदा हुजनि वरी ईअं ज़िंदगीअ में अवां पंहिंजे पाड़े में पंहिंजे घर में इहो हाल अहिवाल पुसंदा ज़रूरु हुजो सो कल्ह मूं इहो साग जी ॻाल्हि करे पाण सां जहिड़ो को मूं असुलु सम्झो अहिड़ो कयो जो मूं चयो बाबा साग खणी हाणे मां पाण चढ़ां मासी हूर ऐं राधुल जो जेको कल्ह दंगल थियो हुजे हल अहिड़ो मूंसां बि दंगल न कयो हुजेसि रहंदो कार जी माइटनि ॾे हली हुजे हाणे मूं चयो अबा रामण पियो पाण खे अबा पाण चवंदो हुजे तुंहिंजो साग जेको नसीब में पर हिकिड़ी फोन कॉल अची हुजे पहिरियां इहो हाल अहिवाल कंदा हुजो हलो हलो अधो वियो हुजे फोन कॉल वारो सो वॾी महिरबानी हुजे अवां फोन बि कंदा हुजो साग त साग जो माॻे पर मासी हूर ऐं राधुल जो जेको वरी इहो चवंदा हुजूं त राग ॿुधो हुजे हिक ॿिए सां त पंहिंजे मुड़साले खे चाढ़े न ॾींदी हुजे हथ भॻल हुजनि पोइ इहो असां भला ठीको खणो हुजे मूं चयो मासी हूर हाणे त हथनि मां वेंदी हुजे हलो वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां भाउ प्यारो खान लाहौर मां अदा लाहौर वारा प्यारो खान भाउ छा हाल हुजे ठीकु हुजो चङा भला अॻे जेकर तव्हांखे फरमाश कई त मुमताज़ मुलाई जो कलाम ॿुधायो न ॿुधायो तव्हां कंहिंजो कलाम मुमताज़ मुलाई जो कलाम तव्हांखे मूं ज़रूरु ॿुधायो हुजे माना ईअं पोइ प्रोग्राम सॼो अवां न ॾिठो हुजे पोइ शायदि साहिबु हा त ईअं कीअं थींदो हुजे रामू बागड़ी ज़बान करे पूरी न करे पोइ इहो थी न सघंदो हुजे ॿियो ख़ैर आहे सभु दोस्त साथी ठीकु हुजनि अलाह जो शुक्र आहे लाहौर जी मौसम कीअं हुजे कीअं नौकिरी हलंदी हुजे नौकिरी सही बिज़ी हले वाह वाह थधि कीअं हुजे हिन पासे अदा वॾी महिरबानी हुजे सो न हा तव्हांजी फरमाइश ज़रूरु पूरी करे छॾींदा हुजूं अॼु ई पूरी कंदा हुजूं पोइ ईअं वरी कहिड़ी ॻाल्हि हुजे सो हिकिड़ी फोन कॉल वठंदो हुजां पोइ अधु यारनि जी फरमाइश कल्ह जूं बि फरमाइशूं रहियल हुजनि दोस्तनि जूं उहे बि पूरियूं ज़रूरु करणियूं हुजनि हलो वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां भाउ अदा साईं दाद भंगवार छा हाल हुजे सांगड़ ठीकु हुजे अवां ठीकु हुजो साईं सभु ख़ैर लॻो पियो हुजे कीअं हुजे सांगड़ जी मौसम कीअं रंग लॻंदा हुजनि पहिरियों दफ़ो फोन कॉल करी हुजे कीअं लॻंदो हुजे सांगड़ में अबा सी जिथे किथे हुजे पूरी सिंध में रुगो सांगड़ में न हुजे
आओ ईअं हुजे बसि पोइ गर्मी जेका बाद दादू ऐं सखर में घणी हुजे ईअं वरी सीउ बि वरी ईअं ई घणो हुजे सांगड़ नबाब साहिब इन्हनि पासनि में सीउ साईं घणो हुजे जिते किथे हुजे ॿियो साईं पहिरियां कुझु आयो सभु खेरा ईअं न हुजे मथां सीउ जे चकर में मूं वांगी चवींदा हाणे कमकार ते न वेंदो हुजां सीउ हुजे ॾाढो हा इहे बहाना न कंदो जी साईं सीउ घणो हुजे असांखे मंतन वारे जो गानो ॿुधाईंदा हुजो साईं हा ज़रूरु ज़रूरु सो सीउ खां ऐं हिन गर्मीअ खां न लवाईंदा हुजो पोइ मूं वांगे सुस्त न थी वेंदा हुजो ततीअ थधीअ काईंदा हुजो वॾी महिरबानी हुजे लख थोरा सो हाणे अधे बि फरमाइश कई हुजे ऐं लाहौर मां बि अधे फरमाइश कई हुजे त मुमताज़ मौलाईअ जो कलाम सो ज़रूरु अवां सभिनी जे नाम कंदा हुजूं मुमताज़ मौलाई जो कलाम उन खां पोइ वापसि अचूं त फोन कॉल ते कचरूं बुकरूं खोड़स हरियूं वञा ॿियूं बि नयूं नयूं ॻाल्हियूं हुजनि खीसे में उहे बि कढी अव्हां जे साम्हूं रखंदो हुजां सो पहिरियां ही मुमताज़ मौलाई जो कलाम खे ॾिसंदा हुजो लगी था दिल खे ख़बर है दिल दाहूं करे ओ दिल दाहूं करे दिल जी लगी था दिल खे ख़बर है दिल दाहूं करे ओ दिल दाहूं करे दिल दाह छो करे के माण्हू जेको हुजे नेरनि सां हुजे त पोइ माण्हूअ खे सुठो बि लॻे माण्हू उथे वेहे सही पोइ कचहरी बि करे पोइ घुमंदो फिरंदो हुजे ॿनी ॿार जो कमु कंदो हुजे सर दुकानदारी सभु इहे रंग असल उन में हुजनि सो अवां सभिनी खे हिकु दफ़ो ॿीहर भली कार चवंदो हुजां अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम रामू राधा में रामू राधा जा रंग हमेशह केतिरनि ई सालनि सां अव्हां सां गॾु गॾु सो अव्हां जिते बि हुजो मुरकंदा हुजो महकंदा हुजो बहकंदा हुजो ऐं फोन कॉल बि हुजे हलो 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 वालेकुम सलाम मौला अली मदद दादा केरु कहिड़े शहर खां था खैर खैर लॻो पियो जे अव्हां कीअं हुजो ठीकु हुजो चङा भला तबियतूं बहार हुजनि साईं हाणे तोॾे त न ईंदो हुजां बाक़ी उहो ईंदो हुजां ज़रूरु बाबा इहो डिसंबर में ॻाल्हि कई हुजे डिसंबर में चयो हुजे त पूरो साल चयो हुजे बा इंतज़ारु हुजे त बा हदीद वेंदो हुजां चयो हुजे मिलण ईंदो हुजां पोइ ईअं थींदो हुजे छा हाय हाय इहे पर न न भाउ चयो हुजे त पोइ बसि ॻाल्हि ख़तमु हा बिल्कुलु हा बिल्कुलु सही हुजे ॿियो ख़ैर हुजे होटल सही हलंदो हुजे हदीद वारा ठीकु हुजनि सभु गुलशन हदीद वारा बसि इहो परे खां तो रब नवाज़ परे खां तो वांगी रुगो सलाम जा ठकाव ॾींदो हुजे बसि वॾी महिरबानी हुजे साल जितो जो ख़ुशि हुजो सलामत हुजो सो हदीद में हे असांजा ॿाहिड़ा हे बि दोस्त काफ़ी अरसे कांडी हदीद में बि रहंदो हुजे पोइ हे नबाब साहब रहंदो हुजे ॻोठ पोइ हे सॼी सिंध में घुमे फिरे सो इहे मोहबतूं हुजनि अव्हां जूं फोन कॉल करे हाल वाल बि ॾींदा हुजो हाल वाल वंडींदा बि हुजो हिकिड़ी फोन कॉल हुजे हलो साईं छा हाल हुजे रेसाणी साहिब ठीकु हुजो चङा भला सभु सभु ख़ैर हुजे कीअं बचड़ा हुजनि अव्हां कीअं हुजो मौसम कीअं हुजे बसि असां जे सिक में हुजूं हमेशह अव्हां जे लाइ दुआगू हुजूं त बचड़ा बि ख़ुशि हुजनि अव्हां बि ख़ुशि हुजो हमेशह महकंदा मुरकंदा सही अव्हां मोहबत कंदड़ हुजो त पोइ असां खां विसरी न सघंदा हुजो न ज़रूर ज़रूर पर कल्ह जो राब्तो न थियो हुजे त मूं चयो अधो रेसाणी अॼु काॾे को मसरूफ़ हुजे हो बा हो
जी 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 पोइ को मसरूफ़ माण्हू जे पोइ वरी ख़्याल खां ॻाल्हि या निकिरी वेंदी हुजे। न न बसि ॾिसो था मौसम बि थधो गरम रहे थो, कॾहिं बेकाबाद मौसम ख़बर त पवण थो। हा हा जेको बात से गर्मी बि घणी त पोइ थधि बि घणी। जी जी अब हा इहे नंढड़ा ठीकु हुजनि। नंढड़ी असांजी बसि प्रोग्राम ॾिसे थी पई। हा त पोइ हिनखे नंढड़ी जो नालो छा हुजे मुंहिंजे भाइटी जो? हिन जो नालो अथव फातिमा बीबी। अदी फातिमा नंढड़ी। बाबा ख़ुशि। हलो बाबा फातिमा। हलो हलो फातिमा कीअं हुजे बाबा? नंढड़ी असांजी प्रोग्राम ॾिसे थी वॾो शौक़ सां। असां सां दोस्त आहिनि, असांजा रिश्तेदार में सही नाला खणंदा। खान रेसानी, रहमतुल्लाह रेसानी, आओ मंजूर अहमद रेसानी, अब्दुल गनी रेसानी, इहे वेठा आहिनि प्रोग्राम तव्हांजो ॾिसनि था। सभु ॾिसां मुंहिंजे नंढड़ीअ खे खोड़ सारो प्यार ॾींदो हुजे मुंहिंजे तरफ़ां, चाचे रामूअ जे तरफ़ां। वॾी महिरबानी हुजे। सो इहे बचड़ा बि ख़ुशि हुजनि। इहे नंढड़ियूं असांजो इहे गुलनि जहिड़ा बालक जेके हुजनि न, इहे वरी काके रामूअ सां बि घणो प्यार कनि, ॾिसंदा हुजनि काको रामू अॼु कीअं हुजे, निरन बि न मिली हुजे त असां वांगुरु वेठो हुजे, हीअं कोई वेठो हुजे। पोइ बालक हिकिड़ा अथव वॾा चुस्त हुजनि, सुबुह जो उथी पंहिंजो नाश्तो या नेरनि पाण ठाहे वठंदा हुजनि, तयारी कंदा हुजनि। पोइ स्कूल जा कपिड़ा बि तयारु करे वठंदा हुजनि, वरी सुबुह जो उथी पंहिंजी पढ़ाई बि कंदा हुजनि। हिकिड़ा त वरी अहिड़ा शिस्त हुजनि, ॾिसो अञा त ईअं वेठा हुजनि, ईअं बावला लॻा बोलड़ा लॻा वेठा हुजनि। ईंदा हुजो तव्हांखे वरी लाई रेवड़ियूं नकुल खाराईंदा हुजो त चुस्त थी वेंदा हुजो, त पोइ वरी स्कूल बि वेंदा हुजो। हलो हा साईं बिल्कुलु वेंदा। हलो भाउ जी जी अबा केरु कहिड़े शहर खां? कासिमाबाद नसीर नगर। नालोड़ो पंहिंजो ॿुधाईंदो हुजे दा। अली अकबर। अली अकबर। छा हाल हुजे अली अकबर? ख़ुशि हुजे चङो? शुक्र अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो? केरु आहे? सभु ख़ैर लॻो पियो हुजे। कीअं हुजे अॼोकी मौसम जे लाइ? दिलि जी मौसम कीअं हुजे? प्रोग्राम जा रंग कीअं हुजे? प्रोग्राम ॾाढो सुठो पियो हले। वाह वाह। अॼु फोन कॉल करे शामिल थिया हुजो? बिल्कुलु पहिरियों दफ़ा। वाह वाह। पहिरियों दफ़ा शामिल थिया हुजो। सो बि तव्हां ॾाढो सुहिणे नमूने माना फोन कॉल करे हाल वाल कयो हुजे। अॼु मोकल हुजे इन जे करे फोन कई हुजे सा? न न पोइ वरी इहा बि मूंखे ख़ुशी थी हुजे त सवेर उथिया हुजो, अव्हां सवेर उथी करे नेरनि करे वरी प्रोग्राम ॾिसंदा हुजो, महिराण टीवी खे ॾिसंदा हुजो, वरी फोन कॉल करे हाल वाल वठंदा हुजो, त इहा सुजाॻीअ जी निशानी हुजे। बिल्कुलु बिल्कुलु सही। सो अव्हां ॾाढा ॾाह हुजे। मूंखे ॾाढो सुठो लॻो हुजे त हैदराबाद अहिड़े ख़ूबसूरत शहर में वेठा हुजो, सवेर उथी वरी हाल वाल वठंदा हुजो, फोन कॉल कंदा हुजो, दुनियादारी ॾिसंदा। सो ख़ुशि हुजो, जुड़िया हुजो। मोहबतूं अव्हां जूं लख थोरा। माण्हू ईअं हुजे सुबुह जो सवेर सुम्हिजे, सवेर उथजे, नाव धणीअ जो गिनजे। सो जंहिं बा सवेर सुतो हुजे, सवेर उथो हुजे, मालिक साईं जी साराह करे पंहिंजे कम कार वेंदो हुजे, उन्हनि जा कम बि सवला त उन्हनि जा रस्ता बि आसान, त उन्हनि जूं मुश्किलातूं बि आसान, पोइ उहे पंहिंजी मंज़िल ॾांहुं हर घड़ी हर वक़्तु रवां दवां हुजनि। सो हाणे वरी हिकिड़ो ख़ूबसूरत गाने जी ॻाल्हि हुजे। सो कल्ह अधे बि फरमाइश कई हुजे त जीजी ज़रीना बलोच जो कलाम हुजे। सो जीजी ज़रीना जो कलाम अॼु अव्हां सभिनी जे नज़र कंदा हुजो। अहिड़ो सुहिणो गीत हुजे, सावक रुत में। सो हींअर साग बि लथा हुजनि, रुत बि ॾाढी भली हुजे, मच बि हुजनि, मानियूं बि हुजनि। सो सावक रुत में कीअं माण्हू खे सारींदो हुजे, ज़ाद कंदो हुजे। सो इहो जीजी ज़रीना जो गीत ॾिसंदा हुजो। उन खां पोइ वरी अव्हां सां खोड़ सारियूं कचहरियूं थींदियूं हुजनि प्रोग्राम रामू राधा में। ओ अचु किंझर ते अचु, मंछर ते अचु, सिंधूअ ते। ओ अचु किंझर ते अचु, मंछर ते अचु, सिंधूअ ते। ओ तुंहिंजी आजियां रामू पां कंदुसि, ओ तूं मूं वटि हली तरगो अची ॾुस, ओ तोखे जीअं में ॾींदो हुजां जायूं। अचु किंझर ते अचु, मंछर ते अचु, सिंधूअ ते।
सो सिंधुअ जा साथी, सिंधुअ जे सीर ते, सिंधुअ जे कंधीअ ते रहण वारनि सभिनी खे, मंछर वारनि खे हुजे त पोइ जेके बि ॾिसो त असांजूं ढंढूं ढोरा, पोइ असांजा रंग, पोइ शहर, पोइ इहे माग, पोइ मकान, उन्हनि सभिनी ते माण्हू घुमण फिरण लाइ वेंदो हुजे। हाणे मोकलूं थींदियूं हुजनि त माण्हू घुमण फिरण वञे, को किंझर वञे, को मंछर वञे, को सिंधुअ किनारे वञे, त पोइ इहे ॾिसो रंग, पोइ को समुंड वञे। सो इहे कराची हुजे, पोइ सभु असांजा शहर पंहिंजा सखर हुजे, पोइ ॾिसो त हैदराबाद हुजे, पोइ ॾिसो उमरकोट हुजे, मिठी हुजे, थरपाकर हुजे, इहे सभु रंग ॾिसण बि घुरबा हुजनि। पोइ मोहन दड़ो हुजे, पोइ लाड़काणो हुजे, पोइ खैरपुर हुजे, खजूं माण्हू ॾिसण वेंदो हुजे। सखर वञे त पोइ सिंधु दरिया जे कंधीअ जा जेके रंग हुजनि, शहर हुजे पुराणो, पोइ जेकाबाद वेंदो हुजे माण्हू, घंटा घर ॾिसंदो हुजे। पोइ वरी शिकारपुर वञे त जिथे आचार जी हमेशह ख़ुशबू अचे, इल्म अदब ऐं ॾाप जी बि ख़ुशबू अचे, त पोइ इहे असांजा केॾा ख़ूबसूरत शहर हुजनि। पर हाणे हिकिड़ी फोन कॉल हुजे। हलो, अस्सलाम वालेकुम रहमान। वालेकुम सलाम। हुजे अदा, केरु कहिड़े शहर खां भा? कॾहिं कॾहिं हींअर नथो वणी मूं, हाय हाय जेतो सजण सारिया से वक़्त न आहिनि मूं। हाय हाय। कॾहिं कॾहिं तूं थो अण ॾिठा आरा करे, जॾहिं कॾहिं तूं थो अण ॾिठा आरा करे। माना का अली खान चांडियो, भेराम राम जमाली खान। वाह 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 वाह, चांडिया साहब कमाल करे छॾो हुजे। साईं तव्हां जेका बात को थी पोइ हिते शिकारपुर मोटी वियो, हेॾे मथे बि था अचो न, भेराम राम जमाली सिधी आहे जीअं साईं असांजी ढाढर आहे, मस्तूं गुआई ॾे बि था अचो न। हा यार, अञा ईअं बसि ॻाल्हि कंदो हुजां त तव्हांजी फोन जो अची वई हुजे त पोइ मूं चयो हाणे फोन ते कचहरी करां, पोइ इहे वरी पूरी ॻाल्हि तव्हां करे छॾी हुजे। बहितर बहितर बहितर। असांखे मुमताज़ मौला जी आवाज़ में कलाम ॿुधाईंदा। हाणे त टीवी ॾिसंदो न हुजी छा? टीवी त ॾिठमि न, पर मां न ॿुधो हूंदो थी सघे थो। अरे पोइ इहो थोरी देरि करियो, अलाए छो हमेशह देरि करे ईंदो हुजे। बसि छा कयूं, मसरूफ़ियात आहिनि, सर्दी घणी आहे। एॾी बि कहिड़ी मसरूफ़ियत हुजे जो सफ़ा सीअ खां बटिजंदो हुजे। बनी बारे जो साईं, बनी बारे जो कमु आहे न, बनी बारे जो कमु बि कयूं, तव्हांजो प्रोग्राम बि ॾिसूं, वरी सर्दी बि घणी हुजे उन हिसाब सां न। बाबा जेको माण्हू कमु करण वारो हुजे उनखे सीउ थींदो हुजे न, गर्मी लॻंदी हुजे। इहो त आहे, पर शुरूआत में त सीउ थिए थो न साईं। हा ईअं त ज़रूरु हुजे न, बनी बारे जो ख़्यालु रखण बि। कोई बि सूफ़ियाणो कलाम ॿुधाए छॾियो बहितर आहे। हा अॼु कलाम भला ॿुधाईंदो हुजे, पर अहिड़ा जो रंग, पोइ एॾा कहिड़ो इलाइक़े में कहिड़ा सुहिणा रंग हुजनि अव्हांजे? असांजे इलाइक़े में चणा हुजनि, इन जा रंग हुजनि, कणिक जा रंग हुजनि, सारनि जा रंग हुजनि। सारूं अञा लथूं न हुजनि छा? शुरूआत आहे नई, हाणे शुरूआत हुजे। जी हा। पोइ कीअं सुठियूं थियूं हुजनि सारूं? अल्हम्दुलिल्लाह हेल घटि आहिनि हर साल खां। हेल वरी घटि थियूं हुजनि? हेल घटि थी हुजनि हर साल खां, घटि थी हुजनि। फसल खे थोरो मर्ज़ लॻी वियो, गर्मी घणी थी वई हुनजे करे। माना इहो गर्मी जे करे थियो हुजे, जेका घणी गर्मी हली हुजे इन जे करे? जेका घणी गर्मी थी न उन जे करे फसल पापड़ करे हुजे, मतिलबु ज्यादा नुक़सान थी हुजे हर साल खां हेल। माना इहे मौसमी असर हुजनि न, इहो मौसम जो असर थींदो? बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु, मौसमी असर त थिया न, उनजे करे ईअं थियो न। पोइ इन जे करे सुजागी हारी खे, जमींदार खे, पाण सभिनी खे इहा सुजागी करणु खपंदी हुजे। साईं थोरो मौसम खां हटी करे पोइ करे न शिकम, इहो त बहितर आहे। पर हाणे छा कजे त मौसम ई आहे हिनजे पोखण जी ऐं लोहण जी, त उन ते ईंदो न फसल इहो। पोइ हाणे सर्दी गर्मी त हलाज में आहे। अब दुनिया जा माण्हू त ॾिसो त उन ते छांव बि करे छॾींदा हुजनि, उनखे थधि बि ॾींदा हुजनि, उन ते वॾी महिनत मशीनगिरीअ जो कमु अची वियो हुजे हाणे दुनिया में। साईं मशीनगिरी जो कमु अची वियो हुजे दुनिया में, जेको आहे त उहा थोरी थोरी आबादी थींदी हुजे न। असांजे मुल्क में जिथे आबादी थिए थी त उहा ज़्यादा आहे। हाय शाबाश। उनखे जेको आहे न त असां छांव नथा करे सघूं, मथां जा सर्दी जा गर्मी खां बचाए न सघंदासीं, छो जो खुलियल मैदान आहे असां वटि। हाय शाबाश, सुहिणी ॻाल्हि कई यार। वॾो ॾाहो हुजी, माना वॾी ॼाण रखंदो हुजी ज़मीन जी, फसलनि जी। मूंखे ॾाढी ख़ुशी थी हुजे। न इहो 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 हुजणु खपंदो हुजे। असां इन करे चवंदा हुजूं त असांजी धरती ज़रखेज़ हुजे।
साईं धरती असांजी रखेगा बिल्कुलु, छो जो असां वटि 4 मौसम आहिनि, असां वटि खोड़ सारा फसल आहिनि। हा बिल्कुलु सही चवंदो जी। जीअं असांजे सिंध में हिकिड़ो फसल थिए थो, जीअं ज़ैतून आहे या बागात जा फसल जेके बि आहिनि, वरी असांजे बलोचिस्तान जे हिन विचे बेल्ट में वरी फारी आहे, जीअं साईं चवां असांजी फुटी आहे, जीअं असांजो चणो आहे, कणिक, इहे थियनि था। वरी असांजे बलोचिस्तान जे मथे इलाइक़नि में कोयटा खां अॻिते वञो त उते वरी जेको आहे त असांजा बागात आहिनि, जीअं सूफ़ आहे, अंगूर आहे, बादाम आहे, अखरोट आहे, माना अहिड़ियूं शयूं थियनि थियूं उते वरी। हाय ॾिस त साईं, साईं कहिड़ी ॻाल्हि कजे। साईं रंग आहिनि, वॾा अलाह जा रंग आहिनि साईं। हाय कुदरत जा कमाल हुजनि, कुदरत सां माण्हू खे जुड़ियो रहल खपंदो हुजे। बिल्कुलु साईं, बिल्कुलु। सो मूंखे ॾाढी ख़ुशी थी हुजे, मुंहिंजे लाइ एतिरो टाइम कढी फोन कॉल कई हुजे, मसरूफ़ हुजो। अलाह ख़ुशि करो। सॼे दोस्तनि खे सलाम, सभिनी खे बाबा सिंधवास अड़नि खे सभिनी खे सलाम, बलोचिस्तान वारनि सभिनी खे सिक भरियो सलाम, सभिनी खे सिक भरियो सलाम, मोहबतूं। इहे माणिक मोती माण्हू इहे हुजनि, अञा ॾाहा पिया हुजनि, अणखुट ॾाहा हुजनि, पर हाल पुछण ते ख़बर पवंदी हुजे। चवंदा हुजनि बा गुफ़्तार मां ई ख़बर पवंदी हुजे माण्हूअ जे वजन जी, माण्हू जे हुनर जी, माण्हू जे ॾाहप जी, माण्हू जे गस जी ख़बर पवंदी हुजे। त हे ॾिसो त हाणे कीअं कचहरी करे त दुनिया में फसल, दुनिया ते बि नज़र हुजे, रुॻो ईअं न हुजे, इहा हक़ीक़त हुजे त दुनिया जा माण्हू पंहिंजे घर जे छित ते ॿियनि मुल्कनि में उते पोइ इहो ॾिसो त टमाटर बि करे छॾींदा हुजनि, ॿियूं भाॼियूं बि करे छॾींदा हुजनि, पर उहे जीअं असीं चऊं अबा इहे फैशनी ॿार हुजनि, उहे फैशनी हुजनि, इहे उन्हनि जी पंहिंजी हिकिड़ी अलॻि जिन्सूं हुजनि, उन्हनि जा सवाद पंहिंजा हुजनि। पर हिन असांजे खिते, असांजे धरतीअ जो जेके वरी शयूं हुजनि, अनाज हुजे, उन अनाज जो हिकिड़ो खाइण में ॾिसो त ज़ाइको ई पंहिंजो हुजे। जे वरी असां सूफ़ ॾिसंदा हुजूं, अनार ॾिसंदा हुजूं, पोइ इहे ॾिसो मेवात जी जीअं अधे ॻाल्हि कई हुजे बलोचिस्तान में, त बि ॾिसो अखरोट, पोइ बादाम, पोइ ज़ैतून, पोइ ॾाढ़ूं, हल त ख़बर पवंदी हुजे त कुदरत छा हुजे। 4 मौसमूं छा हुजनि, दरिया छा हुजे, ढंढूं छा हुजनि, सावक छा हुजे, मालवंद माण्हू छा हुजनि, हुनरमंद माण्हू छा हुजनि। दुनिया जा माण्हू उन्हनि पंहिंजनि माण्हुनि जो क़दुरु कंदा हुजनि, उते अमन हुजे, आस्तगी हुजे, मोहबत हुजे, बणियादार माण्हू हुजनि, तॾहिं उते पोइ ॾिसंदा हुजो त हुनरमंद जो बि वॾो मान हुजे, त हारी जो बि वॾो मान हुजे। हाणे दुनिया जे कुंड कुड़च में हितां खां सॾाईंदा हुजनि त के सुठा हारी हुजनि जेके उते अचे फसल कंदा हुजनि, ॻणींदा हुजो ॻाल्हि। सो हिते त असां वटि पोइ ॾिसो त हारीअ जो छा क़दुरु हुजे, ज़मींदार जो छा हुजे, फसल जो कहिड़ो क़दुरु हुजे। कोन क़दुरु कई मुंहिंजो बेक़दुरा, कोन क़दुरु मुंहिंजो कई। सो हाणे वरी हलंदा हुजूं, राजपूत रक़स अव्हांखे ॾेखारींदो हुजां, राजपूत रक़स। सो इहो रक़स ॾिसंदा हुजो, उन खां पोइ वरी ख़बरूं ॾिसंदा हुजो त ख़बरुनि में वरी दुनिया जो हाल अहिवाल, थधि केतिरी हुजे, ईंदड़ वक़्त में ॿुधाईंदा हुजनि थधि वधीक पवंदी हुजे, उन खां कीअं बचाइणु खपंदो हुजे, माल मता जो बचड़ जो कीअं ख़्यालु रखणो पवंदो हुजे, सियासत में छा हुजे, कहिड़ियूं नयूं तब्दीलियूं हुजनि, कहिड़ियूं नयूं शयूं हुजनि। सो ख़बरूं बि ज़रूरी हुजनि। पहिरियां राजपूत रक़स ॾिसंदा हुजो त पोइ वरी वापसि ईंदा हुजूं। ईंदो सजण साईं अला मुंहिंजो ईंदो ढोलण साईं, ईंदो सजण साईं, ईंदो ढोलण साईं, मुंहिंजो ईंदो ढोलण साईं, ईंदो सजण साईं अला मुंहिंजो ईंदो ढोलण साईं। ईंदे चवनी आव, वेंदे चवनी वेह, ईंदे चवनी आव, वेंदे चवनी वेह, छॾे सारो ॾेह, अङण अचिजे उन्हनि जे। हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो हुजां, अव्हांखे अव्हांजे प्रोग्राम साणीअ वासियुनि, सिंध वासियुनि, पूरे मुल्क वासियुनि, पूरे ॾेह वासियुनि, पूरी दुनिया वासियुनि खे भलीकार चवंदो हुजां त साईं सदाईं करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार, आलम सभु आबाद करी। पोइ जिते जिते अव्हां हुजो उते असांखे दुआ में यादि कंदा हुजो। रामू राधा जो ही प्रोग्राम केतिरनि सालनि सां
पो तती हुजे थधी हुजे सियारो हुजे उन्हारो हुजे सरव हुजे जेका बि मौसम हुजे असां अवां सां गॾु हुजूं पो जो हाल पेश पिरिया नाल अवां जूं मोहबतूं अवां जूं सिक जेका हुजे उहा हमेशा गॾु वेठे हुजे त इहे अवां जूं मोहबतूं हुजनि साल जुग जुग जीअंदा हुजो सुठा सुठा ॾह पजड़ा ॾस बि ॾींदा हुजो सुहिणियूं सुहिणियूं ॻाल्हियूं कंदा हुजो सुहिणे नमूने प्रोग्राम में शामिलु थींदा हुजो बालक बि शामिलु थींदा हुजनि त इहा ख़ुशीअ वारी ॻाल्हि हुजे पाण खे हमेशह ख़ुशि रखंदा हुजो सिहतमंदीअ वारियूं शयूं खाईंदा हुजो सुठा सुठा खाधा खाईंदा हुजो पंहिंजे धरतीअ जो पैदा थियल अनाज खाईंदा हुजो घर में जेके खाधा सुठा सुठा सादा पचंदा हुजनि उहे खाईंदा हुजो त अव्हांजी सिहत बरक़रार रहंदी हुजे अव्हां में चुस्ती हुजे अव्हां पोइ सुठी गुफ़्तार कंदा हुजो पोइ अव्हां सुठा मल थींदा हुजो सुठा रांदीगर थींदा हुजो सुठा जेके घोड़े सवार थींदा हुजो सुठा उठ सवार थींदा हुजो सुठा ॾांदनि जा सवार थींदा हुजो पोइ सुठा दुकानदार थींदा हुजो सुठा हुनरमंद थींदा हुजो सुठा शागिर्द थींदा हुजो सुठा वणझारा थींदा हुजो पोइ इहो ॾिसो त सॼो माण्हू हिकिड़ो इन खाधे पीते उथण वेहण जे करे तरबियत जे करे इन्हनि सभिनी रंगनि में माण्हू शामिलु थी पवंदो हुजे सो पंहिंजे कंधे दरिया जे कंधे ते रहंदड़ जेके माण्हू हुजनि पोइ असांजे पूरे मुल्क जा जेके माण्हू हुजनि ॾिसो त हिन मौसम में जिथे थधि पवे जिथे बर्फ़बारी पवे अबा उते जा माण्हू बि कीअं ज़िंदगी गुज़ारींदा हुजनि पंहिंजनि घरनि में महदूद थी वेंदा हुजनि पोइ उन्हनि खे इहा न हुजे त फ़सुलु थियो हुजे अलाए न थियो हुजे उन्हनि खे ख़बर हुजे त इहा मौसम ईंदी हुजे हू अॻु ई तयारी करे रखंदा हुजनि काठूं करे रखंदा हुजनि पंहिंजनि घरनि खे ओड़ो रखंदा हुजनि त बर्फ़ पवंदी हुजे पोइ मींहुं पवंदो हुजे पोइ कीअं बचनि खे बचाव करणो हुजे तालीम बि हासिलु कंदा हुजनि उहे पंहिंजो हुनर बि उहे कमाल जा रखियो ईंदा हुजनि सो अव्हां बि पंहिंजी इहा कोशिशि कंदा हुजो त उहो कंदा हुजो जेको थधि में कमु अचे मींहुं वसंदे कमु अचे ॾुखी हालतुनि में अव्हांखे कमु अचे ओड़ा कम कंदा हुजो हिकिड़ी फोन कॉल हुजे हलो फोन कॉल वई हुजे सो पंहिंजी ज़िंदगीअ सां प्यारु कंदा हुजो पंहिंजनि ॿचड़नि सां पंहिंजो पाण सां पंहिंजे धरतीअ सां पंहिंजे मुल्क सां प्यारु कंदा हुजो दुनिया जे माण्हुनि लाइ मोहबतूं रखंदा हुजो भिटाई साईं फरमायो हुजे त मोहबती मेड़े ॻोठ ॿधिजे हिकिड़ो मोहबती मेड़े ॻोठ ॿधिजे हिकिड़ो तनी जे वेड़े पाण ई ईंदो बादशाह सो मोहबत जो हिकिड़ो वॾो जहान हुजे मोहबतुनि ते दुनिया क़ाइमु हुजे दरगुजर ते दुनिया क़ाइमु हुजे दुनिया जा माण्हू जेके हुजनि उहे जेके हुजनि उहे दरगुजर कंदा हुजनि उन्हनि वटि अना न हुजे उहे मुस्कुराहट सां दुनिया में पंहिंजो कमकार कंदा हुजनि भले सऊर में अंदरि में उहा कहिड़ी वॾी सोच रखी हलंदा हुजनि पर हिकिड़ी फोन कॉल हुजे हलो वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां छा हाल हुजे अदा ठीकु हुजो चङा भला तबियतूं ॿाहिरि हुजनि अल्लाह जो शुक्र आहे तव्हांजो पहिरियों प्रोग्राम ॿुधो तमामु सुठो लॻो तमामु तयारी करी वाह अवां पाण भला हुजो मोहबत रखंदड़ हुजो मोहबत वारियूं ॻाल्हियूं कंदा हुजो इन करे सभु रंग अव्हांखे पसंदि हुजनि बसि इहे अव्हां जूं मोहबतूं चयो हुजे न त अव्हां ॾाह हुजो अव्हां ॾाहनि भरिया गस सम्झंदा हुजो ॻाल्हियूं सम्झंदा हुजो सऊर रखंदड़ हुजो त पोइ उन्हनि सां कचहरी कंदे बि सुठो लॻंदो हुजे पोइ बसि इहो अव्हां सभिनी जूं मोहबतूं हुजनि इन जे करे जी 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 ॿुधाईंदा हा ज़रूरु 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 तव्हांखे गीत ॿुधाईंदा वॾी महिरबानी जे लख थोरा हुजनि अव्हां प्रोग्राम में शामिलु बि थिया हुजो पोइ भला हाणे अधे बि फरमाइश कई हुजे इहे सभु रंग सभु ॻाल्हियूं साॻियूं हुजनि त पोइ भला अॼु फौजिया सुमरो जो गीत बि छो न ॿुधंदा हुजूं सो फौजिया सुमरो जो हिकिड़ो सुहिणो गीत हुजे हाय हाय सो इहो सुहिणो गीत ॾिसंदा बि हुजो उनखां पोइ वापसि ईंदा हुजूं त अव्हां सां अञा खोड़ सारी कचहरी बि कंदा हुजूं हाल हवाल बि वंडींदा हुजूं अव्हां सां
हाल मुंहिंजो केरु पुसंदो, केरिया मुंहिंजो हिते, लुड़क मुंहिंजा केरु उघंदो, केरिया मुंहिंजो हिते, हाल मुंहिंजा केरु पुसंदो, केरिया मुंहिंजो हिते, लुड़क मुंहिंजा केरु उघंदो, केरिया मुंहिंजो हिते। त हिकु दफ़ो ॿीहर भलीकार अव्हांखे पंहिंजे प्रोग्राम रामू राधा में इहे गीत जॾहिं शाइर लिखंदा हुजनि त इहा ॾुखनि जी अकासी हुजे। कंहिं शाइर लिखियो हुजे त मुंहिंजो हाल केरु पुसंदो, मुंहिंजे ज़िंदगी ते नज़र केरु विझंदो हुजे, ॾुख ॾोलावा तकलीफ़ूं इहे सभु जॾहिं माण्हू ते ईंदियूं हुजनि त पोइ हाल पुछण वारा किथे हुजनि। पोइ हालतूं जॾहिं अहिड़ियूं पैदा थींदियूं हुजनि त पोइ अव्हां सभु जॾहिं हिक ॿिए खां हाल पुछंदा हुजो, हिक ॿिए सां ॾुख सूर वंडींदा हुजो, तॾहिं वञी सूर घटि पिया हुजनि, तॾहिं वञी कंहिंजे ज़िंदगीअ ते मरहम लॻंदो हुजे। न त पोइ ईअं हुजे त ॾाढ सां पियो हलंदो हुजे, मज़लूमनि में वधंदा वेंदा हुजनि, हर ॿियो माण्हू मज़लूम लॻो पियो हुजे, ॾाढ पंहिंजे ॾहकाव सां हलंदो हुजे। सो ईअं न हुजे त माण्हू जेको मज़लूम हुजे त मज़लूम जी माण्हू ॻाल्हि करणु खपंदी हुजे, ॾाढ सां मुंहुं ॾेई बीह रहिबो हुजे, उन ते ॻाल्हि करणु खपंदी हुजे, ॻाल्हाइणु खपंदो हुजे। सो हिकिड़ी फोन कॉल हुजे वठंदा हुजूं। हलो, फोन कॉल वारो अधु आयो हुजे, वरी वापसि उब वियो हुजे। सो जेके ॾुख ऐं तकलीफ़ूं जेके माण्हुनि जे ज़िंदगी में ईंदियूं हुजनि त उन्हनि जा बि भरझला थी बीहंदा हुजो, चवंदा अबा जंहिंजो कोई न हुजे उनजो मालिक साईं त हुजे, पर अव्हां इंसान जो केतिरो ख़्यालु रखंदो हुजे, हक़ सच जी ॻाल्हि केरु कंदो हुजे, हक़ सच ते हलण वारा कहिड़ा माण्हू हुजनि, मोहबत रखंदड़ माण्हू कहिड़ा हुजनि। हिकिड़ी फोन कॉल हुजे। हलो, वालेकुम सलाम हुजे अदा, केरु कहिड़े शहर खां भा? मतारो कलोई बदीन, मतारो कलोई बदीन। मतारो कलोई बदीन खां अदा, ख़ुशि जी चङो भलो? हा, सभु ख़ैरु लॻो पियो हुजे, अव्हां तयारु हुजो, ख़ुशि हुजो, तबियतूं ॿार हुजनि, बदीन ठीकु हुजे। हा, सभु ख़ैरु लॻो पियो हुजे, कीअं रंग लॻंदा हुजनि? अॼु पहिरियों दफ़ो फोन करे शामिल थिया हुजो। हा, ईअं ॾिसो त एॾे वक़्त में पहिरियों दफ़ो फोन कई हुजे, सुञाणे वरितो हुजे कलोई साहिब अव्हांखे। अबा इहो साग तां कल्ह मसलो थियो हुजे तो जनानी कावड़जी वञी माइटनि में वेही रही हुजे, साग चयो हुजे पचाए ॾे, हाणे जनानियूं साग पचाइण जी ॻाल्हि बि न ॿुधंदियूं हुजनि, अहिड़ो फैसनी दौर अची वियो हुजे। बाबा इहो अव्हां त चवंदा हुजो, पर घर में जो जनानीअ खे माण्हू चए साग पचाए त कुनी भञी करे कावड़जी माइटनि ॾे हली वेंदी हुजे। यार इहा का ज़िंदगी हुजे मुंहिंजी? हाणे हाल माना साग त छुटो, पर हाणे रहंदो घर में हुजे त हाणे उहे साॻियो मुंहिंजो पटको, उहे साॻियूं मिंथूं मुंहिंजूं वरी परचाए वठी अचां, माना ॿीहर का साग जी तलब ई न कंदो हुजे मर्द। हालत यार इहो मिठू कची असांखां सवे वेले वियो हुजे, हलियो माना इहो केशट जे दौर में। सो हाणे इन जो को कलाम हथ कंदो हुजां त पोइ ज़रूरु तोखे ॿुधाईंदो हुजां राणा, पर तोखे अहिड़ो ई ॿियो भलो कलाम ॿुधाईंदो हुजां, अहिड़ो ई ॿियो भलो कलाम। वॾी महिरबानी हुजे, लख थोरा हुजनि। सोभाज जी ॻाल्हि इहा हुजे त माण्हू का से तलबे त बि पोइ इहो जनानी ॾिसंदा हुजनि, न ॿुधे त पोइ फ़क़ीर कंहिंखे दाह ॾींदो हुजे, इहो चवंदा हुजनि त पोइ रामण फ़क़ीर बि मजलूम लॻो वतंदो हुजे। जॾहिं माण्हू वञी इन ॻाल्हि खे ठाह में करे, परचाव में करे, सरचाव में कंदो हुजे, तॾहिं वञी इहा ॻाल्हि ठहंदी हुजे। सो अव्हां सभु जेके हुजो उहो हिक ॿिए जो ख़्यालु ज़रूरु रखंदा हुजो। अधे बदीन मां फोन करी हुजे, बदीन मां फोन कॉल करी हुजे, बदीन जा मिठा माण्हू मोर माण्हू हुजनि। सो इहे तालीम में, हुनरनि में, कचहरियुनि में, कलाम ॿुधण में मिठू कच्छीअ खे जेके ॿुधंदा हुजनि ऐं मलाह साहब जी शाइरी ॿुधंदा हुजनि, भिटाई खे पढ़ंदा हुजनि, भिटाई जा ॿेॾां गस हुजनि, भिटाई में हिन पासे पंध कया हुजनि,
सो एॾा त अहिड़े इहे उठार हुजनि, पोइ मालवंद हुजनि, पोइ फसल करण वारा हुजनि, हुनरमंद हुजनि, इन पासे जा अहिड़ा इन पटीअ जा 10 माण्हू हुजनि, वञी थींदा हुजनि ख़ैर। केतिरा एॾा माग मकान तारीख़, पोइ इहो ॾिसो त दरिया जा बि इन पासे गस, पोइ समुंड बि इन पासे, पोइ इहे ॾिसो त वेंदे इन पासे माण्हू परवरी जे उथण वेहण, मोहबत, ॾोर बेत, सुघड़ाइप, रागत, इहे बि कमाल। हिकिड़ी फोन कॉल। हलो हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। हुजे अदा, केरु कहिड़े शहर खां भाउ? खट्टर मां थो ॻाल्हायां। अबा वरी नालो ॿुधाईंदो हुजे अदा। सोरा मिर्ज़ा खट्टर मां। खथड़ खां। हाय अदा, खथड़ वारा ख़ुशि हुजी, चङो भलो। अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो? सभु ख़ैर हुजे। हाणे खथड़ वारी उहा चांहि रही हुजे न रही हुजे? चांहि बाबा अञा अची कान वरी हले पई। उहा साॻी खथड़ वारी? बिल्कुलु बिल्कुलु। हा यार, जिन चांहि जो चवंदा आहियो खथड़ में चांहि वरी मशहूरु हुजे। वॾी अचे। हा हा, ॿियो ख़ैर हुजे, ठीकु हुजो, चङा भला हुजो। अल्लाह अल्लाह जे दुआऊं। अॼु प्रोग्राम ॾिसी पहिरियों दफ़ो फोन कॉल कई हुजे तो भली कार चवंदो हुजे अदा खथड़ वारा। बिल्कुलु बिल्कुलु। बसि इहे अवां जूं मोहबतूं हुजनि, प्रोग्राम खे ॾिसंदा हुजो, फोन कॉल कंदा हुजो। लख थोरा आबाद हुजो, साल जितो हुजो, जुग जुग जीअंदा हुजो, मोहबतुनि में रहंदा हुजो, मोहबत भरियूं ॻाल्हियूं कंदा हुजो, ॻोठाणनि जहिड़ा गुफ़्ता ॻाल्हाईंदा हुजो, ॻोठाणनि जहिड़ी जेका ॿोली हुजे उहा ॻाल्हाईंदा हुजो। हिक ॿिए जे फसल जो, हिक ॿिए जो पंहिंजो ख़्यालु, हारी मज़दूर पंहिंजो ख़्यालु रखंदो हुजे। मज़दूर जेको हुजे हिन वक़्तु ॾुखियो हुजे, हिन वक़्तु थधि में को ॾुखियो हुजे त उनजो भरजलो थी पवंदा हुजो। कंहिंखे कोट ॾींदा वठी ॾींदा हुजो, कंहिं बालक खे किताब वठी ॾींदा हुजो, कंहिंखे लोई वठी ॾींदा हुजो, कंहिंखे जूतो वठी ॾींदा हुजो, कंहिंजा पेर उघाड़ा हुजनि, कंहिंजे अखियुनि में ॾिसो त उहा थधि जा उहे असर हुजनि, कंहिं वटि बीमारी हुजे, बड़ी हुजे। सो थोरो इन पासे बि विख खणी ॾिसंदा हुजो न त पोइ सच पुछो, जेको अव्हांखे सीउ हुजे न उहो सीउ बि लही वेंदो हुजे। पोइ माण्हू सोचींदो हुजे त मुंहिंजी ज़िंदगी दुनिया में कितना गम है, मेरा गम कितना कम है। पोइ माण्हू ईअं सोचींदो हुजे त मां जेको सोचींदो हुजां, मां त कुझु ॿियो सोचींदो हुजां, पर दुनिया में कुझु ॿियो हुजे, यानी मां जेको हुजे सो थोरो गाफ़िल त न हुजां, मुंहिंजी सोच में उहा त न आई हुजे। सो इन करे जॾहिं तव्हां दुनिया ते नज़र रखंदा हुजो, हेठि ॾिसी हलंदा हुजो, तॾहिं अव्हांखे ख़बर पवंदी हुजे त असुलु ज़िंदगी छा हुजे, माण्हुनि जी ज़िंदगी कीअं हुजे। हिकिड़ी फोन कॉल हुजे। हलो हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। हुजे अदा, केरु कहिड़े शहर खां? मोहम्मद उस्मान चन्ना, प्रीतमाबाद खां। अदा भली करे आयो जी, ख़ुशि हुजी, चङो भलो, तबियतूं ॿार? तबियतूं ॿार सभु ख़ैर हाल आहे, साईं जा लख एहसान आहिनि। तव्हांजी तबियतूं ॿार आहिनि, तव्हां ठीकु आहियो? था बसि कहिड़ा सूर ॿुधाईंदो हुजे, दुनिया में हूअं ई सूर घणा हुजनि, पोइ रामण कहिड़ा पंहिंजा ॾुख ॿुधाईंदो हुजे। हा न, तव्हां जेको आहे सही आहियो, ख़ुशि आहियो माशाल्लाह। बसि पोइ इहो ॾिसंदो हुजे, ॾुखनि खे ॾुख कोन सम्झंदा हुजूं, तॾहिं ईअं हलंदा हुजूं। हा, ॿियो तव्हांजो प्रोग्राम ॿुधूं पिया, तव्हांजूं ॻाल्हियूं अहिड़ियूं आहिनि जो छा तव्हांखे ॿुधायूं, बसि मज़ो अची वियो आहे ॾाढो। इहो मज़ो अची वियो हुजे या ईअं सीउ लथो हुजे, अलाए न लथो हुजे? न न, सीअ खां बि तव्हां चओ था न कुझु बंदोबस्तु करणु खपे। हा, पंहिंजे ज़िंदगी सां प्यारु करणु खपंदो हुजे, मौसम आधार खाधा खाइणु खपंदा हुजनि, ज़िंदगी खे ओड़ो बसर करणु खपंदो हुजे। हा बिल्कुलु, तव्हांजूं साईं ॻाल्हियूं सांढे रखण जहिड़ियूं आहिनि दिलि में। हा है पोइ सांढे रखियो वेठा आहियूं, यादि कयो वेठा आहियूं। न न, इहे अव्हां जूं मोहबतूं हुजनि, मिले पियो रामण जो कमु हुजे, मथो हणणु। न न, मथो कोन थो वञी साईं, तुंहिंजूं किरोड़े ॻाल्हियूं आहिनि भलियूं। बसि अलाए यार, मूं चयो त रामण ईअं वते रुगो वाकु कंदो हुजे, पोइ अॻियां ॾाह वेठा हुजनि, अहिड़ा सुघड़ वेठा हुजनि, अहिड़ा मणियादार माण्हू, अकाबर, पढ़िया लिखा, साइंसदान, पोइ जेके हुजनि भला आबादगार, पोइ मज़दूर हुजनि भला, हारी वेठा हुजनि भला, सुघड़ वेठा हुजनि। इन जे करे उस्ताद, प्रोफेसर, शागिर्द, पोइ मूं चयो रामण ईअं न हुजे त रुगो ठलो मथो हणंदो हुजे। हा साईं, तव्हां इन जे करे चओ था त ॿार हिकिड़ो नंढो आहे, तुंहिंजी तरबियत अहिड़ी करणु खपे त हुनखे छा करिणो आहे, उहो माण्हू तॾहिं थी सघंदो त माइटनि जो कमु आहे
हाओ तरबियत ॿार जी सुठी कनि। हाय शाबाश बालक खे जरा इल्म बि ॾींदा हुजो जे सुठी तरबियत न कंदा हुजो सम्झो त उन सां अवां निबाह न कयो हुजे। उहो छा आहे न ॿार जो न ॾोह न आहे, वॾो थींदो हुनजो ॾोह न आहे, इहो मन माइटनि जो ॾोह आहे, वॾड़नि जो ॾोह आहे। बसि पोइ उहा ज़िमेवारी क़बूल करणु खपंदी हुजे त असां खां का कोताही न रही हुजे, पर वालदेन जे लाइ इज़त एतिराम हर बालक खे रखणु खपंदो हुजे, पर तालीम सां सहूर बि ईंदो हुजे त बालक ॿाहिरां बि ॾिसी सिखंदो हुजे। हा तइलीम पंहिंजी जॻह ते आहे, पर शऊर ऐं जेको आहे तरबियत इन जो असरु वॾो आहे। वॾो साईं वॾो तरबियत हुजे त पोइ साईं माण्हू बाक़ी इल्मु जेतिरो बि हुजे उहो माण्हू क़ाबिल थी पवंदो हुजे। हा बाक़ी अॼुकल्ह जो दौर कॉम्पिटिशन जो अची वियो आहे, केरु कंहिंखे बर्दाश्त कोन थो करे, तव्हां कयो था त मोहबत जो ॻोठड़ो अॾिजे, पर साईं रमण दरबार असां जेको ॾिसूं पिया न त ॾाढो कॉम्पिटिशन जो दौर आहे, हुते त हुन खां अॻु में आऊं तयारो थियण मूं वटि गाॾी हुजे, हुन खां पोइ हिते हुजे सभु को साईं हाणे खानो लॻो वतंदो हुजे, घोड़ो केरु ॿधंदो हुजे। उहो इहा ॻाल्हि आहे। बसि पोइ हाणे चवंदा हुजो बाबा असांजो कमु हुजे, पोइ चवंदो हुजां त असांजो कमु हुजे मथो हणणु। हा पोइ जेको सम्झे पोइ बसि सम्झण वारा सम्झनि जे, न बि सम्झंदा हुजनि मालिक साईं ख़ुशि रखेनि, उन्हनि वटि बि मालिक साईं उन्हनि खे बि अकुलु ॾिनो हुजे, उन्हनि खे बि हथ पेर सहूर ॾिनो हुजे, पंहिंजी ज़िंदगी पाण गुज़ारींदा हुजनि। हा बिल्कुलु हा पंहिंजो कमु हुजे जेको अव्हां वटि वखर हुजे, भिटाई साईं चयो हुजे वखर सो विहाए जो पए पुराणो न थिए, भिटाई साईं चवंदो हुजे। हा न पोइ भिटाई साईं चए त माना वखर अव्हां उहो रखंदा हुजो जेको पुराणो न थींदो हुजे, ज़िंदगी उहा गुज़ारो, तरबियत उहा वठंदा हुजो जेको बसि उहो रस्तो अव्हांखे घस वरी पोइ हेॾे होॾे सोचण जी ज़रूरत ई न पवंदी हुजे। हा माण्हू मिसाल ॾियनि त फलाणी शख़्सियत माण्हू जेको हाओ सोच रखंदड़ हुयो, हाओ हुनजो जेको आहे कमु भलो हुयो, हाओ न उहो किरदार जो कमाल हुयो, किरदार हुनजो कमाल हुयो। अहिड़ियूं काफ़ी शख़्सियतूं हुनजे गॾु बि ज़िंदा आहिनि, ॻाल्हियूं हलनि पियूं। उहे शख़्सियतूं जेके हुजनि उहे माण्हुनि जूं एडल हुजनि, एडल इहो जेको अंग्रेजीअ में चवंदा हुजनि। हा बिल्कुलु बिल्कुलु हा माण्हू उन्हनि मां सिखंदा हुजनि, उन्हनि जहिड़ी ज़िंदगी जीअणु चाहींदा हुजनि, पोइ ॿियनि खे बि ईअं ख़ुशियूं ॾींदा हुजनि, ॿियनि खे वधाईंदा हुजनि, ॿियनि जे ॾुखनि में शामिलु थी पवंदा हुजनि, ॿियनि जा लुड़क उघी विझंदा हुजनि, ॿियनि खे अॻु भरो कंदा हुजनि, उहे माण्हू कमाल जा हुजनि यार। बिल्कुलु इहा महिनत आहे न, महिनत करे केरु अॼुकल्ह महिनत कोन था कनि। बसि साईं हिकिड़ी रस्ते ते ज़िंदगी हलण बि कंहिं ॾाहे जो कमु हुजे। बिल्कुलु बिल्कुलु हा सो ॿियो ख़ैरु हुजे, नेरनि पाणी कई हुजे। हा कल्ह जेको साग पतो राति बि खाधमि, हींअर बि खाधमि, ॾाढो मज़ो अची वियो। इहे ॻाल्हियूं करे माना पोइ सुकाणो विधो हुजे साग मुंहिंजो या ईअं हड़ में ॿधो पियो हुजे? न न उहो तुंहिंजे लाइ सुकाणो विधो हुजे, पोइ केॾी महिल बि तोॾ पहुची वेंदो। ईअं न हुजे सॼो इहो साग पोइ लूसाटजी वेंदो हुजे ईअं। न न ही बसि महीने जे अंदरि खाई छॾिबो, पोइ त एक्सपायर थी वेंदो। इन जो यार ख़्यालु कंदो, ईअं ॻंढ काबू ॿध ईअं न कंदो हुजे त सॼो साग ईअं वञे सुकुड़जी वेंदो हुजे, इनखे खोले रखंदो हुजे, सुकंदो हुजे त पोइ वरी कीअं खाईंदो हुजांसि मां। हा बिल्कुलु पली बि सुकंदी आहे न, पली। हाओ हाओ हा इहा वरी मच्छी दोस्त में मज़ो कंदी आहे ॾाढो। हा न न इहो तूं सम्झी त माना बाबा मां इन जे लाइ रस वारी भाॼी माना पोइ सम्झ त रामण लाइ वॾी का मिल्कत हुजे। हा बिल्कुलु तव्हां वटि हुनर आहे साईं, तव्हां भाॼी वाॼी भली था पचायो। हुनर बसि मिड़े सिखिया हुजूं, मिड़े वॾड़नि सां वेही को मिड़े इहो जरड़ो सिखिया हुजूं बसि। अदा ॿियो सभु ख़ैरु हुजे, मोहबतूं हुजनि, अव्हां ॾे कीअं मौसम हुजे, एॾां जा माण्हू तालीम में कीअं हुजनि, अॻ भरा हुजनि, कीअं महिमान नवाज़ीअ में हिक ॿिए सां ॾुख सूर में हालो हवाल वंडींदा हुजनि, फ़सुल कीअं कंदा हुजनि। न न हेॾां बिल्कुलु सही आहे, मोहबती माण्हू आहे न, को अमन लॻो पियो आहे, हिक ॿिए जो ख़्यालु कनि था। हाओ बिल्कुलु न न पोइ इहा ॻाल्हि खपंदी हुजे, इहा ॻाल्हि खपंदी, ईअं हुअणु खपंदो हुजे, दरगुजर हुजे इन पासे। हा न न फॾो फसाद कोन्हे, ॿिए सां आहे हिक ॿिए जो।
हा बस पो भलो हुजे मोहबतूं दुआ में यादि कंदो हुजे, दुआ में यादि, वॾी महिरबानी हुजे। हो सो हाणे वरी हलंदा हुजूं हिकिड़े सुहिणे कलाम ॾांहुं हलंदा हुजूं। इहो कलाम अवां ॾिसंदा हुजो, इन्हनि रंगनि खे अवां सां गॾोगॾु इन्हनि जेको थधी मौसम में हुजे हिन सुहिणी मौसम में शामिल रखंदा हुजूं। पोइ वापसि ईंदा हुजूं त अञा अवां सां ॻाल्हि करे पोइ वरी अहिड़ो सुहिणो हिकिड़ो कलाम बि रखो हुजे, क़ाबू करे हथी को अहिड़ो जो वञी थींदा हुजनि ख़ैर, उहो बि ज़रूरु अव्हांखे ॾेखारींदो हुजां। एसि ताईं इहो कलाम ॾिसंदा हुजो अव्हां। कमाइजे त खाइजे, हाओ कमाइजे त खाइजे, न त असलऊं न कमाइजे। हाय हाय कमाइजे त खाइजे, न त असलऊं न कमाइजे। खाइजे त खाराइजे, न त असलऊं न खाइजे। भला जे यार लाइजे त निभाइजे, न त असलऊं न लाइजे। 100 विञाइजे, साव न विञाइजे। 100 विञाइजे, साव न विञाइजे। हाय हाय 1000 विञाइजे, हाल न विञाइजे। 1,00,000 विञाइजे, लसण न विञाइजे। करोड़ विञाइजे, कुर्ब न विञाइजे। पदम विञाइजे, पर प्रीत न विञाइजे। भला जे यार लाइजे त निभाइजे, न त असलऊं न लाइजे। खाइजे त खाराइजे, न त असलऊं न खाइजे। हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो हुजां अव्हां सभिनी खे सिक भरिया जेके साथी हुजनि, बालक हुजनि, वालदेन हुजनि, उस्ताद हुजनि, साइंसदान हुजनि, ॾाह हुजनि, मज़दूर हुजनि, जेके रुठल हुजनि उहे पर्ची पवंदा हुजनि, जेके अनामी हुजनि उहे अना छॾे करे मोहबत ॾांहुं ईंदा हुजनि, जेके ॾुखिया हुजनि उन्हनि जा भरजला थी पवंदा हुजो। हिन ॾेह में अव्हां जो ॾहकार खां मोहबतूं क़ाइमु कयल हुजनि त उहे असांजे लाइ भलियूं हुजनि। सो हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो हुजां अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम रामू राधा में। रामू राधा जा रंग यकीनन संछर ऐं आचर ते 10 खां 12 अव्हां जे ख़िदमत में हाज़िर रखंदा हुजूं। अव्हां सां कचहरियूं बि कंदा हुजूं, अव्हां सां मोहबतूं बि क़ाइमु हुजनि केतिरनि ई सालनि खां। सो इन सिक ऐं मोहबत में जेको आहे न हमेशह माण्हू हिक ॿिए सां गॾियल रहंदो हुजे त उहो कमाल हुजे। सो हिकिड़ी फोन कॉल हुजे। हलो वालेकुम सलाम हुजे अदा, केरु कहिड़े शहर खां? साईं काशिफ राजपर पटीदन खां। कासिफ राजपर पटीदन खां, भली करे आए भला पिरी। इंशाअल्लाह खुश आहियो? ख़ैर ख़ैर लॻो पियो हुजे। पटीदन जा कहिड़ी मौसम हुजे, अव्हां कीअं हुजो, ठीकु हुजो, पटीदन वारा ठीकु हुजनि? हा साईं मौसम माशाअल्लाह ॾाढी हींअर सीउ चयो आहे ऐं मां बि माशाअल्लाह ठीकु लॻो पियो आहियां। हींअर थधि में बि इज़ाफ़ो थी वियो आहे ॾाढो। हा भाई इहो थधि ऐं गर्मीअ जो जेको पतो पवंदो हुजे उहो बि पटीदन मां पवंदो हुजे त मींहुं केतिरो वसियो हुजे, थधि केतिरी पई हुजे, इहो सभु हिते हुजे हा न। हा साईं हा पटीदन में घणे में घणो सीउ ॾाढो पवंदो आहे। हा भाई हिते अहिड़ा सिस्टम लॻल हुजनि जो गर्मीअ जी बि ख़बर पवंदी हुजे त मींहुं केतिरो वसियो हुजे उहा बि ख़बर पवंदी हुजे। वरी सभ खां भली ॻाल्हि त अव्हां वटि जेका रेलवे या स्टेशन हुजे उनजो हिकिड़ो अहिड़ो ठहियलु हुजे सिस्टम जो रेल तां पेर लाहियो त ज़मीन ते। हा साईं वाक़ई रेलवे पुराणो असांजी जनरेशन एयरपोर्ट बि हूंदो हो पटीदन में, जिते मौसमियात जी माना ख़बर पवंदी आहे त केतिरी माना गर्मी ऐं सियारे में हिसाब सां। हाई शाबाश। सो पटीदन साईं, पटीदन जा जहिड़ा माण्हू तहिड़ियूं मौसमूं तड़ा माणक मोतीअ ॾांहुं जा ॾाह पढ़िया लिखिया पोइ साफ़ी पोइ अदीब पोइ रागी पोइ इहे मालवंद पोइ इहे ॾिसो त मोहबत कंदड़ पोइ सूफ़ी पोइ इहे सभु रंग ॾांहुं पटीदन ऐं नौशहरे में साईं समायल हुजनि। हा साईं वाक़ई मुंहिंजे पसंदीदा शहर पटीदन पोइ हुजई। महिरबानी साईं कॾहिं अचिजो। हा साईं पटीदन जो इहो वाह हुजे, वाह ते कहिड़ा न अॻे रंग हुजनि, वरी रेलवे स्टेशन हुजे, वाह वाह। सो वाह वाह ज़रूरु पटीदन ईंदो हुजां। मोहबतूं अव्हां जूं अव्हां फोन कॉल कई हुजे, प्रोग्राम में शामिल थिया हुजो, कीअं लॻंदो हुजे प्रोग्राम रंग? साईं माशाअल्लाह तव्हांजा रंग ॾाढा भला आहिनि प्रोग्राम जा, असां ॾाढो शौक़ सां ॾिसंदा आहियूं। असांखे जेको आहे
छंछर ऐं आचर जो इंतज़ार हूंदो आहे त कॾहिं सोचे त असांजो प्रोग्राम ॾिसूं रामू राधा जो। वाह वाह, कहिड़ी किर्त कंदा हुजो मिठड़ा? असां तव्हांखे कलाम असां समाज कंदा हुआसीं, थोरो कलाम ॿुधाइजो असांखे। तव्हांखे कलाम भलड़ो ॿुधाईंदा हुजूं, ज़रूरु अव्हांखे पसंदि ईंदो हुजे। हिकिड़ो सुहिणो कलाम अव्हांजे नज़र कंदो हुजां। लख थोरा हुजनि। सभिनी खे सलाम, पटीदन वारनि सभिनी खे सलाम, माणक मोतियुनि खे सलाम। सो साल जित हुजो, ख़ुशि हुजो, सलामत हुजो। सो बुखारी बि उस्ताद बुखारीअ बि कमाल कयो हुजे। हाय नज़र रोशनीअ ते रखी सिर तरीअ ते, नज़र रोशनीअ ते रखी सिर तरीअ ते, अचां पियो अकेलो वञा पियो अकेलो। हाय हाय मतां चवीं त हेकलो, मतां चवीं त हेकलो। छो? अॻियां आरज़ू जो पुठियां जुस्तजू जो, अॻियां आरज़ू जो पुठियां जुस्तजू जो। गले ते रखी गलो चओ त अचां पियो अकेलो वञा पियो अकेलो। ईअं न चओ त हेकलो, ईअं न चओ त हेकलो। छो? ॾुखी का बि मंज़िल न लॻंदी आहे, ॾुखी का बि मंज़िल न लॻंदी आहे जे इश्क अॻुवाणा पंहिंजो। ॾुखी का बि मंज़िल न लॻंदी आहे जो इश्क अॻुवाणा पंहिंजो। कॾहिं इल्मु पंहिंजो, कॾहिं अमल पंहिंजो, कॾहिं थीबो भरझलो पंहिंजो। ईअं न चओ त अचां पियो अकेलो वञा पियो अकेलो। ईअं न चओ त तूं हेकलो तूं हेकलो, अचां पियो अकेलो वञा पियो अकेलो। हाय हाय सो ज़िंदगीअ जी जुस्तजू ऐं आरज़ू ऐं मंज़िल ॾांहुं जॾहिं अव्हां निकिरी पवंदा हुजो त पोइ जॾहिं उन मंज़िल ॾांहुं अव्हां जो इश्क हुजे न, पोइ उन मंज़िल ते ज़रूरु अव्हां पुॼंदा हुजो। सो प्रोग्राम जो वक़्तु अॼु पंहिंजे पुॼाणीअ ते पुॼंदो हुजे। हिकिड़ी फ़ोन कॉल हुजे। हलो साईं महफ़ूज़ भुट्टो भोटकी मां भली करे आयो हुजी। सफ़ा असल अहिड़े टाइम ते अचे पहुतो हुजे, जरे घटि वियो हुजां ॿाहिरि। बस पहुतो साईं, दर ते पहुतो साईं। हा बस मूं चयो अॼु हुजां त मूं चयो वञी को राति लॻे परचाए घर वठी ईंदो हुजां, पर बस अचे सॾु कयो हुजे त मां बि मोटी पियो हुजां। वाह सही वाह, किथे आया था? छो नाराज़ छो थी? अबा बस छो नाराज़ छो थी? अबा इहो साग जी फरमाइश कई हुजे, साग जे लाइ कुनी वठी आयो हुजां, कुनी बि भॻी हुजे त मासी हूर ॾे वई हुजे, वरी उन सां जहिड़ो कयो हुजे त पोइ त इहो ॼमन भञी, पोइ त इहो मुकावड़ जी माई हली वई हुजे त हाणे हिन मोतबर खे साग ठाहे ॾिनी। परचाईस मासी हूर खे बि सम्झाईंसि, शेर ॿुधाईंसि, शेर त सुख ऐं सुरहाण जूं सदा गुलनि हवाऊं, हाय हाय घोट लहनि लाऊं सदा ई पंहिंजी सिंध में। वाह महफ़ूज़ अदा, वाह पाण महफ़ूज़ हुजे। महफ़ूज़ भुट्टो घोटकी मां महफ़ूज़ आहियूं। घोटकी जा पेड़ा कॾहिं खाईंदे रामू? बस मां त चवां हर घड़ी ये पेड़ा हुजनि साम्हूं, माण्हू खाईंदो हुजे, माण्हू घोटकी खे घुमंदो हुजे। भला घोटकी जा माण्हू, मोहबत कंदड़ घोटकीअ जा माण्हू साईं वॾी वॾी महिरबानी। तोखे यादि कंदा आहिनि साईं। प्रोग्राम प्यारो, अव्हांजे डायरेक्टर खे, अव्हांजे सेट डिज़ाइनर खे, सभिनि खे सलाम। त उन्हनि ॾाढो मतिलबु महिनत कई आहे। सेट ॾाढो प्यारो हूंदो आहे तव्हांजो। इहे सिंध जूं सुखड़ियूं छबड़ियूं ऐं जेको सामान पियो आहे, सलाम आहे अव्हांखे। बस पोइ इहो असां सिंध जा आहियूं त हिन धरतीअ जा जो हुजूं त पोइ हिन धरतीअ जी ख़ुशबू त वरी घर मां ज़ाहिर थींदी हुजे न भाउ। वॾी महिरबानी हुजे, लख थोरा हुजनि। सो ॻाल्हि हलंदी हुजे त जॾहिं मंज़िल ॾांहुं निकिरंदा हुजो त हुन मंज़िल सां जेसि ताईं इश्क न हुजे, तेसि ताईं अव्हां कॾहिं मंज़िल ते न पुॼंदा हुजो। पर जॾहिं इश्क अॻुवान हुजे अव्हांजो त पोइ मंज़िल अव्हांखे का बि न ॾुखी लॻंदी हुजे। पोइ अकेला भली हुजो, अचां पियो अकेलो वञा पियो अकेलो, मतां चवीं त हेखलो, मतां चवीं त हेखलो। सो मोहबतूं क़ाइमु हुजनि त जुदायूं असली न हुजनि, सॾ में सॾु हुजे। पोइ जेॾां अव्हांजो पेर हुजे ओॾां अव्हांजो ख़ैरु हुजे। हक़ मौजूद जीअं लतीफ़ साईं जी ॿोली, वेंदे वेंदे मास्टर वलीअ जो आवाज़ हुजे, जीअं हाउ न हारी कोहियारल। पोइ अव्हां करे सघंदा जो, सभु मंज़िल ते पुॼी सघंदा हुजो। पोइ इहो न सोचींदा हुजो त अचां पियो अकेलो वञा पियो अकेलो, मतां चवीं त हेकलो, मतां चवे हेकलो। छो? अॻियां आरज़ू जो पुठियां जुस्तजू जो। गले ते रखी गलो चओ त मतां हेकलो, मतां हेकलो। जीअं लतीफ़